एशिया जे अज़ीम ॾाहे सिंध ऐं सिंधी क़ौम जे सघारे वकील रसूल बख्श पलीजे जी अॼु टीं वरसी मल्हाई पई वञे। अवामी तहरीक तरफ़ां जंगशाही वेझो ॻोठ मंगर खान में पली क़ाइद जे आख़िरी आरामगाह ते वरसी जी तक़रीब मुनक़िद कई वई आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि ऐं सवें कारकुननि क़ाइद रसूल बख्श पलीजो जे मज़ार ते हाज़िरी भरी गुलनि ऐं गीतनि जी भेटा पेश कई। पीपी सेनेटर ससी पलीजो पिणु रसूल बख्श पलीजे जे मज़ार ते हाज़िरी भरे गुल निछावर कया। ॻोठ मंगर खान पलीजो में क़ाइद जे मज़ार ते हाज़िरी लाइ कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां पिणु पंहिंजे क़ाइद रसूल बख्श पलीजो जी वरसी जी मुनासिबत सां मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम रिथिया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त रसूल बख्श पलीजो कालाबाग डैम समेत सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ तारीख़ी जिदोजहद कई। हू सिंधु दरिया जो सघारो वकील हो। हारियनि नारियनि ऐं पोरियतनि जे हक़नि लाइ संदसि जिदोजहद हमेशह यादि रखी वेंदी।